अस्सलाम वालेकुम दोस्तों, उदासी टेक यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद ऐं चओ दोस्त तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे यूट्यूब चैनल दोस्तों उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अॼु जी अपडेट बहितरीनु थियण वारी आहे, छो त हिन अपडेट में असां पूरी महिनत करे ऐं तव्हां खां इहो पुछंदासीं कि सिंधी लेवल ते तव्हांजो दोस्तों कहिड़ो फेवरेट अदाकार आहे। छा आज़म मेंगल या असद कुरैशी या वरी अब्बास गुल या वरी जेको अज़ीज़ कंबराणी या हाजन तीवणो या मूसा यानी लाला रफ़ीक ज़हूर साहब या वरी जीअं अहमद अली शेख आहे या ज़ुल्फ़कार बुर्दी या वरी साईं निसार शाह या वरी अज़ीज़ सांगी साहब जेको हिन टाइम जहिड़नि पंहिंजनि में वीचारो फासी चुको आहे, हिन टाइम ताईं फिल्म इंडस्ट्री सिंधी में वापसि न अची सघियो आहे छो त जहिड़ायूं जे कंध में पइजी विया आहिनि। या वरी को ॿियो अदाकार सोढल यानी इरफान शेख, मतिलबु काफ़ी अहिड़ा अदाकार नवां बि ज़ाहिर थिया आहिनि। तव्हांजो फेवरेट अदाकार केरु आहे ऐं लिखियो कमेंट सेक्शन में उनजो नालो ॾिसूं तव्हांजी चॉइस छा आहे। ऐं हर कंहिंजो पंहिंजो हर को पंहिंजे मतिलबु एक्टर खे सपोर्ट कंदा आहिनि, हर को पंहिंजे एक्टर जे लाइ सर्च कंदो आहे त हिन जा वीडियोज़ वग़ैरह अचनि। तव्हां पंहिंजे एक्टर जो नालो लिखो कमेंट सेक्शन में, इहो नाला सुभाणे पढ़ंदासीं, ॾिसूं कंहिंजो केतिरा नाला कंहिंजे मतिलबु घणा आया आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।